नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवाह में खबर ॾींदा हलूं त राजा कम्युनिकेशन ठरी मिरवाह में कुछ ॾींहं पहिरीं दुकान जी छत तोड़े चोर मोबाइलूं चोरी करे फरार थी विया। अहिड़ो इतलाह मिरवाह थाणे ते दर्ज कयो वियो, जंहिंजी मिरवाह SHO मसूर हुसैन कुरैशी टीम समेत ॾींहुं राति हिक करे चोरी वापस कराइण ते मिरवाह SHO मसूर हुसैन कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौके ते मिरवाह SHO मसूर हुसैन कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांखे जीअं इतलाह मिलियो त राजा कम्युनिकेशन ठरी मिरवाह जी चोरी थी वई है। असां ॾींहुं राति हिक करे चोरनि जे तह ताईं पहुतासीं, जिते असां 40 अदद मोबाइल फोन ऐं 30 अदद MP3 हथ करे दुकान मालिक राजा वल्द मुख्तियार हुसैन सूमरो जी फरियाद ते चोरी में मुलवस जवाबदार वकार अली वल्द गुलाम अकबर खासकेली, नसीबुल्लाह वल्द कुर्बान अली खासकेली, ॻोठ मोहब अली खासकेली ते FIR दर्ज करे चोरी थियल सामान मालिकनि हवाले कयो, जॾहिं त मालिकनि पारां मिरवाह SHO मसूर हुसैन कुरैशी संदसि टीम खे हार पाराया विया। दुकानदार मालिक मुख्तियार हुसैन सूमरो चयो त असां मिरवाह SHO मसूर हुसैन कुरैशी ऐं संदसि टीम बेहतरीन कम करे रही है। असां तमाम घना मुतमईन आहियूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।